अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। रिपोर्ट शेयर के पाक कोटड़ी मां रिपोर्टर गुलाम हुसैन जतोई जी नंढनि ज़मींदारनि खे फ़सुल करण ते फ़ी एकड़ 1500 रुपया सब्सिडी ॾियण लाइ ज़िले इंतज़ामिया एग्रीकल्चर खाते आगाही मुहिम ऐं दरख़्वास्तनि जी वसूली जो कमु शुरू करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुन मुस्तफ़ा जी सिदारत हेठि दरबार हाल जामशोरो में एग्रीकल्चर खाते ऐं रेवेन्यू अफ़सरनि सां गॾु हिकु अहम इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर वन अली ज़ुल्फ़कार मेमन, एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर जामशोरो मोहम्मद अकबर मलिक, असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कारन समेत एग्रीकल्चर खाते के अमलदारनि शिरकत कई। इजलास में डिप्टी कमिश्नर जामशोरो लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त हुकूमत जी सब्सिडी जो फ़ाइदो नंढनि हारियुनि ताईं पहुचाइण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। ज़िले में नंढनि ज़मींदारनि ताईं हुकूमती सब्सिडी जा फार्म पहुचाइण सां गॾु उन्हनि खे मुकमिल आगाही फ़राहम कई वञे।